सोबोदरो मां ख़बर ॾींदा हलूं त सोबोदरो शहर जे एवर शाइन ऑफ कॉलेज सोबोदरो कैंपस में प्रैक्टिकल साइंस क्विज जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। एवर शाइन कॉलेज सोबोदरो जे एडमिनिस्ट्रेटर सिकंदर अली चना, प्रिंसिपल सदाकत जाफरी, डायरेक्टर इब्रार अली शाह ऐं मुक़ाबले जो इंतज़ाम हलाईंदड़ उस्तादन इकबाल चना, तस्लीम गलाल, अहमद अली मल्ला, मैडम सनम सहतो, मैडम शाइना गलाल, गदा हुसैन सहतो क्लास 6, 7, 8 जमात जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि जे विच में मुख़्तलिफ़ सब्जेक्टनि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जे प्रैक्टिकल मां सवालनि जा जवाब कराया विया, जिन में क्लास 8 जी अमीरा दरबान मुर्क अब्बासी, कशफ मुगल, अफसाना भुट्टो, मुशरफ मला, क्लास 7 शीरीन रज़ा मला, सानिया तनियो, इखलास मुगल, सुनपर सामेटियो, यकीन अली शान ऐं उमेद अली चना, क्लास 6 दुआ मला, फरहान चना, दुआ शेख, मोहम्मद मुबीन, दरबान एहतिशाम रज़ा मला ऐं ॿियनि शागिर्दनि हिसो वरितो। एवर शाइन कॉलेज सोबेदरो जे एडमिनिस्ट्रेटर सिकंदर अली चना मीडिया खे ॿुधायो त अहिड़ा प्रोग्राम कराइण सां ॿारनि में उत्साह पैदा थिए थो ऐं हौसला अफ़ज़ाई थिए थी, जंहिंमें ॿारनि मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स जे टॉपिक्स ऐं मौज़ू ते सवालनि जवाबनि में सम्झाणी सां ॿारनि जे शऊर में पिणु वाधारो अचे थो, जेके आसानी सां सम्झी ऐं सिखी सघनि था। ॿार असांजो मुस्तक़बिल जो मेमार आहिनि, जिन तरफ़ असांखे ध्यानु ॾियणो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।